अपडेट कंदासीं सांगड़ खां शागिर्दनि खे हिरासा करण जो इल्ज़ाम ब उस्ताद बरतरफ़। गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल 22 चक जा 2 उस्ताद बरतरफ़ कया विया। बरतरफ़ थियल उस्तादनि में हाफ़िज़ मोहम्मद अहसन आराई ऐं चंदन लाल मेघवार शामिल आहिनि। अपडेट कंदासीं डायरेक्टर शहीद बेनज़ीराबाद नसीर जोगी जांच बाद उस्तादनि खे बरतरफ़ कयो। ख़बर वासा शेयर कंदासीं सांगड़ खां शागिर्दनि खे हिरासा करण जो इल्ज़ाम ब उस्ताद बरतरफ़। गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल 22 चक जा 2 उस्ताद बरतरफ़ कया विया। बरतरफ़ थियल उस्तादनि में हाफ़िज़ मोहम्मद अहसन आराई ऐं चंदन लाल मेघवार शामिल आहिनि। डायरेक्टर शहीद बेनज़ीराबाद नसीर जोगी जांच बाद उस्तादनि खे बरतरफ़ कयो। एक बार ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं सांगड़ मां। शागिर्दनि खे हिरासा करण जे इल्ज़ाम हेठि 2 उस्ताद बरतरफ़ थी विया। गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल 22 चक जा 2 उस्ताद बरतरफ़ कया विया। बरतरफ़ थियल उस्तादनि में हाफ़िज़ मोहम्मद अहसन आराई ऐं चंदन लाल मेघवार शामिल आहिनि। डायरेक्टर शहीद बेनज़ीराबाद नसीर जोगी जांच बाद उस्तादनि खे बरतरफ़ कयो। तफ़सील मालूम कंदासीं एडी कुंभर खां। जी एडी, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल, साल के सांगड़ की गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल 22 चक जिन बिन उस्तादन हाफिज मोहम्मद अहसन आराई चंदन लाल और हरासा इल्ज़ाम में सो डायरेक्टर एजुकेशन नसीर जोगी सो इंक्वायरी आई जैं इंक्वायरी पर उनके शोकाज नोटिस दिना विया। अॼु सो उन ॿुधायो आहे त हीअ उस्ताद हरासा कयो ऐं हरासा जे इल्ज़ाम में ॿिन्ही उस्तादनि खे नौकरी मां बरतरफ़ कयो वियो। जी महिरबानी अव्हां जी।